वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। वआतैना मूसल किताब वजअलनाहु हुदल लिबनी इसराईल हुदल लिबनी इसराईल अल्ला तत्तखिज़ू मिन दूनी वकीला। ज़ुर्रियत मन हमलना मअ नूह इन्नहू कान अब्दन शकूरा। वक़ज़ैना इला बनी इसराईल फिल किताबि लतुफ़्सिदुन्न फिल अर्ज़ि मर्रतैन वलतअलुन्न उलुव्वन कबीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बड़ी आवाज़
ईमानी जज्बे सां इमामुल अंबिया सरताजुल अंबिया जे मथां दुरूद शरीफ ऐं सलाह शरीफ पढ़ण फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहिम व सहाबिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम व अहले बैतिहिम अजमईन वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मुअज़्ज़ज़ हाज़रीन ए मुअज़्ज़ज़ सामीन, इन घोट की शहर खुहारा स्टाफ भयन साहबन वारन की लख लख मुबारक जे पांजा घरड़ा छॾे पांजी कीमती वक्त कढी करे न कुरान अज़ीम के ॿुधण आया। इंशाअल्लाह ताला झोलियूं तो खालियूं खणी आया आहियो पर रहमत सां तव्हांजूं झोलियूं माला माल थी। असांजो प्यारो भाउ मर्दे मुजाहिद हाफिजुल कुरान कारी मोहम्मद मूसा भाई साहब जी सिक भरे दावत हज़रत कारी मुख्तियार अहमद साहब मोहतरम व मुकर्रम असांजो प्यारो भाउ आशिक अली भयो साहब जी तहां जमात जी मोहब्बत दीदार मुलाकात करण जे लाइ अल्लाह ताला न कुरान अज़ीम वारी महफिल में हिन आजिज़ के भी शरफ नसीब करण फरमायो। अजीजो जे कुरान अज़ीम के तव्हां ॿुधण आया हो कुरान मजीद के जे कुरान वड़ी हस्ती है जे कुरान अज़ीम के तव्हां ॿुधण आया हो ये कुरान अज़ीम लेन क्रूज़न ऐं जहाज़न ते उॾामी हिते तव्हांजे घोटकीअ जे शहर में न पहुतो आ। कुरान मजीद रत जा दरिया पार करे पोइ तव्हां असां वटि पहुतो आ। असां तव्हांखे त क़दुरु ई न आहे हिन हस्तीअ जो पर पुछो करबला जे जवाननि खां पुछो मुझे आमना जे लाल जे न कुरान मजीद जे करे पंहिंजे नबूअत वारी चीज मुबारक भी शहीद कराई। वो कुरान मजीद आ जे कुरान मजीद जे लाए मुझे आमना जे लाल पंहिंजो डंद मुबारक शहीद करायो। हिन कुरान मजीद जे करे अबे ॾाॾे जो वतन छॾियूं हुजूर रोइंदो निकतो तो वञे पर कुरान मजीद जी तबलीग जारी ऐं सारी आहे। काबतुल्लाह जे गिलाफ के संजन पकड़े रोअन था पिया
ओ काबतुल्लाह मां मोहम्मद करीम खे वतन जी जुदाई न रुआरियो आ। मां मोहम्मद करीम खे अबे ॾाॾे जे मिल्कियत जी जुदाई न रुआरियो आ। मांखे रुआरियो आ त काबतुल्लाह तो रुआरियो आ जो मुझे ॾाॾे इब्राहिम तोखे मां मोहम्मद करीम जे लाइ ठाहियो। साईं जन ज़ारो कतार रहन था। यो काबतुल्लाह के ठाहियो? हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम। अबो मिस्त्री पुत्र मजबूरा। कुरान अजीम में अल्लाह सही फरमाई वैज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना मज़ो ना है अजो ताजी सुभान अल्लाह जी मां सखर को आयो तो सखर ताई पुजाए दिखाए भई हथ मथे खणी मां ॾिसां कुरान में। फरमाई वज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना इन्नका अंतस समीउल अलीम। अबो मिस्त्रिया पुत्र मजूर जेमल काबतुल्लाह जी काबतुल्लाह शरीफ के ठाहे पूरो क्यों मुकम्मल बनायो। अल्लाह ताला फरमायो मुझा इब्राहिम शाख बुझई चवे त मजदूरी में मां अल्लाह सही जबल सोना बनाए दिया। चवे त मां अल्लाह सही तुझी हर ख्वाहिश पूरी कया। छा घुर्जई मुझा इब्राहिम? आफीस घुर्जई या छोकरी घुर्जई? चवे त उहा भी ॾियां। अल्लाह ताला फरमायो हूरुम मक़सूरातुम फिल ख़ियाम। ओ मुंहिंजा इब्राहिम चवे त मां जन्नत जूं हूरां जेकी खीमन में बंधन उहे ॾियां जिन जी अख कुकड़ जे आने जेडी वडी आ। जे न सही माखे न जहाज खपन न माखे लेन क्रूज़ न खपन न माखे बंगला खपन न माखे पेजारा खपन। छा घुर्जई? ओ सही वो मिठड़ो मोहम्मद करीम मां इब्राहिम जे पुष्ट मां पैदा थे ओ जो नालो तू जन्नत जे गेट ते मैन ते लिखरायो ला इलाहा चौदा वञो तव्हां बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिन्हो मेन गेट ते नालो लिखरायो थी इहो मां
इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुश्त मां पैदा थे, मां इब्राहिम के मजदूरी मिली वई। उन्हीं काबे के वठी आमना जो लाल रोए थो। ओ काबतुल्लाह, अज तुझी जुदाई है, तुझे फिराक मां मोहम्मद करीम जो अंदर झुर दुआ। अल्लाह ताला फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे मिठड़े मोहम्मद करीम के वञी दिल जाए दे। चवेस इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरान लरादुका इला माद। न कुरान मजीद जा आशिक जेके कुरान मजीद जा परवानान ॿई हथ मथे करे चवन ओ हेती मुजाहिद, हेती कुरान मजीद जा परवाना आशिक, ये मस्तानान कुरान मजीद घर छड़े आया, बेट कहां छड़े आया नो तक जिए जो हज़रत इमाम हुसैन सही पांजो वतन छड़े आयो। ओ इन कुरान मजीद जे ला हे कुरान मजीद इन अंब जेतरी दिल इंसान जी में मां अल्लाह सही महफूज करण फरमायो। नता हिन कुरान मजीद जो जबल भी पहाड़ मजबूत भी न कुरान मजीद जो वजन न खणी सघन हा। अल्लाह ताला फरमायो जबलो ओ पहाड़ो दे हवाल भला ता मुझे कुरान मजीद जो वजन खंदो या न। चलो अनज़लना अल कुरान अन्या डाढिया 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 जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा। अजीजो इन कुरान मजीद जे करे सुनो इमाम हुसैन सही पंजा बच्चा कुर्बान कराया। ये सच्चो सौदो तो अल्लाह जे ज़ात सां पार त कयो। कुरान मजीद में अल्लाह सही फरमायो इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयकुतलून व युकतलून वादन अलैहि हक्कन फित्तौरात वल इंजील वल कुरान। अल्लाह ताला फरमायो घोटकी वारो मां इहो वापार इंजील वारन सां भी कयो, तौरेत वारन सां भी कयो, वरी हाणे कुरान मजीद में तहां सां भी कयां तो। साईं केड़ो जे पांजी जान पांजो माल अल्लाह जे हाले कयो। साईं पो शादी दे अल्लाह ताला फरमायो इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात
जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार युहल्लून फीहा मिन असाविर मिन ज़हबिन वल्लुलुआ वलबासुम फीहा हरीर। सोन जा कंगण, पट्ट जा वगा, ज़रबख्ते की मुखाम जा लटा पाईंदो मां, रेशम जा लटा तांगे पाराईंदो मां। सही ये पाराईंदे शो छा कयूं त पाराईंदे? अल्लाह ताला फरमायो ये त शाम पर मां अल्लाह सही बिन कमन जे करे तांगे मां अल्लाह पांजो दीदार पांजी ज़ियारत पांजी मुलाकात भी कराईंदो मां। या मुलाकात उहे बकम जिनजे करण सां अल्लाह जो दीदार थे वो कंहिंमें लिखियल आहे? ॻाल्हायो ई नथा यार, भत त हाणे खाई वेठा आहियो, अञा बि ॻाल्हायो नथा। कुरान मजीद में न, कुरान मजीद में अल्लाह सही फरमाए ओ फरमाई फमन कान यरजू लिका रब्बी फलियअमल अमलन सालिहन वला युश्रिक बिइबादत रब्बी अहदा। नारे तकबीर, शाने कुरान। अजीजो हिकु अमल सालिह कयो, ईमान आणियो, मां अल्लाह सां न ज़ात में न सिफ़ात में शरीक कयो, पोइ ॾिसो त मां अल्लाह कीअं तो तव्हांखे घोटकीअ वारनि खे पंहिंजी दीदार ऐं मुलाकात ऐं ज़ियारत कराया। घोटकीअ वारो असां तव्हां क़ुरान मजीद खे छॾे ॾिनो आहे, तॾहिं त ऋण में रुलंदा था तो, तॾहिं त किरोना जो अज़ाब आहे, तॾहिं त माकड़ जो अज़ाब आहे, तॾहिं त बरसातनि मां पिया गड़ा किरनि, तॾहिं त अहिड़ा ज़ालिम हुक्मरान इमरान नियाज़ीअ जहिड़ा असांजे मथां मुसलत थिया आहिनि। कन खोले ॿुधो, असां क़ुरान मजीद छॾे ॾिनो आहे, नमाज़ छॾे ॾिनी आहे, ज़िक्र छॾे ॾिनो आहे, पोइ छो न अचे क़यामत? जो क़ुरान मजीद के चिंबड़दास, हिन जे ही चिंबड़न में तव्हांखे इज्जत मिलंदी। समझो सब कुछ था, गाल सिधी आ पर यार ज़िद्दी आ। हिकड़ा जट था चवन भला त छड़ो कूड़ हणंदा आहिनि, असां पंहिंजी ॻाल्हि नथा कयूं, अल्लाह अल्लाह जे रसूल जी। वो चवन था पिया जन्नत आ दिलासो, जहन्नम मां दड़को कूड़ो आ क़यामत जो खड़को। जट था चवन, पर जेस ताईं क़ुरान मजीद आहे क़यामत कायम न थींदी। क़ुरान मजीद हलियो वियो, का शय ज़मीन ते न रहंदी। करे वठ नाज़, करे वठ वॾाई, ख़बर ही न पवंदी, ई हलियो वेंदे वेठे वेठे। अॼु जवानीअ ते वॾाई आ, अॼु माल ते वॾाई आ,
अज लैंड क्रूज़न ऐं जहाज़न के ॾिसी उॾामे तो कॾहिं उहो वक्त भी ईंदो मस्जिद में ऐलान थींदो फलाणे जो पुट फलाणो हलियो हुयो पोइ छा ते वॾाई आहे न कयो हुस्न ते वॾाई न कयो माल ते वॾाई चिंबड़ोस हिन खे कुरान मजीद जे चिंबड़न सां इज्जत आहे कुरान मजीद में अल्लाह सैय्यद फरमायो अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ घोट कियारो कामयाबी जी मंजिल ये कुरान मजीद वारी औलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व औलाइका हुमुल मुफ्लिहून। यही कामयाबी वारी वाट तो यही हिदायत वारो रस्तो आ बाकी जेके बे रस्ते आन उहे जन्म जे वजण जान ओ मुल्क में गंद बणजी वियो आहे अज न्याणियूं वणन त उहे ई कोन थियूं तां फेसबुक खोले ॾिसो त नंढड़ी न्याणी जेके 7 ॾींहं जाए न थिया उन्हीअ खे पंहिंजे बाबे गोलनि सां उॾारे फिटी चई या छो जाई पुट जाया न्याणी त रहमत आ केड़ी न मुंहिंजी अम्मा फातिमा साईं जन खे प्यारी हूंदी साईं जन जे दरवाजे ते ई न ईंदी पर हाँ घोट गियारा जने साईं जन जे दरवाजे ते ईंदी त साईं जन मिठड़ो मोहम्मद करीम ओ जे लाए हुरा इंतजार में जे लाए नबी इंतजार में ओ जे मिठड़े मोहम्मद करीम जे लाए रब अर्श वारो पाण इंतजार में आ हाँ जे लाए जन्नत सिंगारी वई जे मोहम्मद करीम जे लाए जन्नम बंद कयो जन्नत सिंगारी वई इस्तकबाल जे लाए मलाइक भी आया हुआ ओ मुझो मिठड़ो मोहम्मद करीम ओ जे मोहम्मद करीम जे लाए सारो जान बनायो अल्लाह ताला फरमायो लौला कलमा खलक़तुल अफलाक ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम जे तोखे पैदा न कया त न घोट की वारन के भी पैदा न कया तुझे सदके है जहान बनाए तुम ओ आमना जलाल पांजी अन्याणी अम्मा खातूने जन्नत फातिमा ज़हरा जला खट तो थी करे 2 कदम अगते वेंदा इस्तकबाल कंदा अम्मा फातिमा ज़हरा एक दफे अखिन मां पानी हारे करे चवे थियो मुझा बाबा साईं साईं मां त तांजी न्याणिया ता मुझे लाए छो पंध कंदायो मुझे लाए छो कदम खणी ईंदायो मुझे लाए छो थी बींदायो पाण साईं फरमायो पुट फातिमा फातिमा तो बिज़ातुम मिन्नी फातिमा तो बिज़ातुम मिन्नी फातिमा तुम मोहम्मद करीम जे अंदर जो ठार अंदर जो टुकड़ो आहे फातिमा जेस ताईं तोखे मां मोहम्मद करीम ॾिसंदो न आहियां तेस ताईं मां मोहम्मद करीम के आराम ही न ईंदो पुट फातिमा मां तुंहिंजी कीअं न इज़त कयां हाणे जिब्रील आयो आहे ओ जे माखे चयो अल्लाह जा रसूल बे भी तुझियूं न्याणियूं बराबर शान वारियूं आहिनि
पर जेको अम्मा फातिमा ज़हरा जो शान जेस ताईं इया फातिमा ज़हरा जन्नत में पैर न रखंदी तेस ताईं का भी दुनिया जी औरत अग में जन्नत में न वेंदी। सजन औरतुनि जी सरदार अम्मा फातिमा ज़हरा इहो रुतबो अहल बैतन जो इहो न्याणियूं अजो न्याणियूं विहायूं वेठाऊं साल गुज़री विया ये न्याणियूं तव्हांखे त कुझु नथी चई सघनि पर घोटकी वारा कन खोले ॿुधो अल्लाह ताला जी रहमत रात जे टाइम में पेरे आसमान ते लही ईंदी आहे। हज़रत अबू हुरैरा साहबी फरमाए थो अल्लाह ताला जी रहमत पिखेरजी वेंदी आहे। अल्लाह सही सॾ कंदो आहे। अल्लाह ताला चवंदो आहे कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। ओ मुझा बांधो गुनाहगार हो ऐबदार हो खताकार हो अचो त माफ़ कयां। जे कर्ज़ में फाथल हो त कर्ज़ो दूर कयां। जे मुसीबतन में फाथल हो त मुसीबतां दूर कयां। हदीस जा लफ्ज़न जे भी आलम को पुछा कयो रात जे टाइम में अल्लाह ताला जी रहमत पेरे आसमान थी। पोइ ये न्याणियों रात जे टाइम में ओ निमाणा नेण खड़ी अखियुनि में पाणी आड़े गिटीअ में गारो कयूं ईअं रोईंदियूं आहिनि अल्लाह असांजे अबे के असांजे अम्मा के असांजे भाउरनि के हया ॾे। न्याणियुनि जी ज़बान ते हयाव जी मोहर हणी छॾी अथई जो तोखे चई नथी सघनि। ऐं छोकिरो नौजवान तो थे त चए अब्बा शादी करा उन जी लगी पई थी पर न्याणियूं ने माणी विहाई वेठो। अजीजो नबी सैयद हज़रत अली सैयद के फरमायो अली टिन कमन में देर न कजाए। ओ पेरो कमियो मुझा सोट अली जी जो आजान मिले अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। केर वडो आ गालायो ही न था जेको वडन जो भी वडो आ जेको हाकिमन जो भी हाकिम आ अलैहि सल्लल्लाहु बिअहकमिल हाकिमीन। ओ घोट किया गवर्नरन जे सदे के अहमियत तो दे बादशाह जे सदे के अहमियत तो दे एक सेठ जे सदे के अहमियत तो दे पर होता बादशाह जो भी बादशाह ओ जे तोखे अखियूं ॾिनियूं जे तोखे इंसान बनायो अल्लाह ताला सुबह का वठी रात जे पहर ताईं तोखे सॾ थो खणाए। अल्लाह ताला फरमायो जे कॾहिं सुबह ते मुंहिंजो बानो न आयो आहे त मंझंदि जे टेम ते सॾ थो करायांसि। मन लज अचेसि मन शर्म अचेसि मन हया अचेसि माने अचे हाँ हाँ जे अञा नथो अचे त टे पारीअ जो सॾ थो करा वई जे अञा नथो अचे हे त रहम कयूं बीठो थी
हाँ जे कदई अल्लाह सही तुझा हथ मरोड़े तो मरोड़े तो सगई जे ज़िलज़िलो आने ये जमीन मो गहराई तो गहराए तो सगे ओ ये जमीन जिंजे मथा सत मार फ्लेट ओ जिंजे मथा टोला तो हलाए पर ये चुप कयूं भी थिया दाह न कई थई क्या मजो जाड़ो इंदो जा ज़ुलज़िलतिल अर्ज़ ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा जमीन में ज़िलज़िलो इंदो ओ जमीन पंजा बार बार कड़ी सुनाईंदी जे सोन जे लांग हेरे मारे तकियो जे चांदी जे लांग जे सोन जे लांग अजो विढ़ूं ता प्या जे दुनिया जे लाए क्या मंजे जाड़े ये जमीन पांजे बार बार कड़ी सुनाईंदी सोन चांदी बाहर निकरंदो के जुर्रत ही न हुंदी जो यो सोन खणे यो चांदी खणे नन 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 सब परेशानी जे आलम में हुंदा या अय्युहन्नास तकू इन्न रब्बकुम कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो ज़िलज़िलो अची वेंदो मानू बेहोश जे हालत में थी वेंदा पुछा कंदा त के नशो कयो अल्लाह सही चोंदो नशो त नाई ओ क़यामत जो अज़ाब अज़ीज़ो केड़ा थधा मिठा पानी ता पियूं ये कंजू करम नवाज़ियूं थधा मिठा पानी पियाण वारो केड़ा ॻाल्हायो ई नथा यार मां सां ॻाल्हाईंदा हलो केड़ा आंगुर त मथे खणो सवा मिलदो ओ अर्श वारो साईं आ जेको इन दुनिया जे चरखे के हलाए अल्लाह ताला फरमायो ए थदा मिठा वाटर वाए छॾियान ओ जने क़यामत जो जाड़ो ईंदो ये तलाव ये दरियाव बाए टांडन सौ भारा वेंदा मानू भजदा ईंदा डुकंदा ईंदा त पानी लप पियूं पर पानी न हूंदो बाए टांडा हूंदा हाँ जिन अमल साले क्या उन्हनि खे क़यामत वारे ॾियारे सोन जे प्यालन में पानी पियायो वेंदो खीर पियाया वेंदा पर अमल साले कयूं ई नथा निमाज़ जी त वेझो ई नाहीं ओ फरमाया अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअत शैउन अज़ीम वा घड़ी तमाम वडी हूंदी जंहिंमें ज़िलज़िलो ईंदो बशयूं दुनिया में आहिनि नबी सैयद फरमायो जंहिंमहिल इहे बशयूं दुनिया में हली हुयूं त क़यामत बर्पा थींदी सही उहे कहिड़ियूं हिकु हया बियो कुरान मजीद हया त वयो मानन मां निकरी हाणे बच्चो आहे रहमत वारो कुरान मजीद छॾे ॾिनो आहे कुरान मजीद खे वेझाई न आहियूं निमाज़ जे छो जैसे कुरान भी मुल्ला पढ़न नमाज भी मुल्ला पढ़न यो कम ही मुल्लन जो आ यो कम ही कारी मूसा जो आ उहो वनी मस्जिद में वेहे असां पया वडाई कंदा हतूं असां पया एसन में आराम कंदा हतूं अजीजो साहबा का त पुछो अज जे हुस्न दे वडाई कई आ
जे माल ते वडाई कया तारीफ तो उनजी लिखी पई आहे ओ जिन कुरान मजीद जे करे जानियूं कुर्बान कयो लाइकल लज़ीन अम्तहनल्लाहु टाइम पूरो थी वियो लहू न बस लहू अदा लहू लहू गालायो ही न था मां समझाई न जो अंदर ठरे तो वो बई हथ मथे करे जो ये कुरान मजीद जा आशिक़ ऐं परवाना जो हिन माल ताईं कुरान मजीद सां निभायो तो अगते मौलाना अब्दुल कदीर हकानी साहब मटियारी जे पासे जो मिठो कुरान पढ़दो कारी साहबन वांगुर आहे भी कारी तां जो अंदर ठरी पवंदो अजीजो तां पोते भी निभाइंदो आलमन सां साईं भी कुरान मजीद बुधण आयो आ सच्चो सुभान अल्लाह कुरान मजीद में अल्लाह सही फरमाए उन्हनि जे हयाव जी उन्हनि जे बहादुरी जी उन्हनि जे दिलेरीअ जी अल्लाह सही कुरान में गवाही ॾिनी आहे अल्लाह ताला फरमायो लाइकल लज़ीन अम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा उन्होंने वणन जा पत्ता खादा बुधो अचो घोट कियो वारो तमा साहबाजी अजमत बयान कया किए पांजी जान कुर्बान करे किए तकलीफा काटे 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 इन कुरान मजीद सां निभायूं ताजे सिंध जे सूबे में सखर शहर जे अग्यां महबूब गोठ में आराम पलीर पयान काथे मक्को काथे मदीनो पैदल अची बुखा काटे ओ न कुरान मजीद जे करे वणन जा पन खाई खाई ताजे न घोटकीअ ताईं तबलीग करण वारा त मुझे हुजूर जा गुलाम असहाबी हा कयो दीदार तहां भी कुरान मजीद जो ये अखियूं मिलियूं इन कुरान मजीद जे दीदार जे लाइ हुसैनी सच्चा बणजी वञो अली साईं जा आशिक़ सच्चा बणजी वञो कुरान मजीद में अल्लाह ताला अलबतन जी नेकी कई आहे सहाबा जी भी नेकी आ कुरान मजीद में त अलबतन जी भी नेकी आ ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिह यदून रब्बहुम खौफन व तमआ व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून नारे तकबीर शाने कुरान शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा अजीजो अरे मारे तक जे जो खिलोता तो सुभाणे रोआईंदो मां भी जरूर मत्ता सोचे व अन्नहु हुव अज़हक व अबका खिलाइंदड़न के रोआइंदड़ भी माया त रोआइंदड़न के खिलाइण वारो भी मां अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम के रोआई बाह जे आड़ा हमें वने पियो
जेमल अंदर पहुतो तो खिलायण वारो केरो गालायो ही न था यार हाणे बस गालाईंदा हलो केरो खिलायण वारो अर्श वारो साईं ओ जेको पाक हलो ता मेराज दी मेराज तमाम वडो आ मेराज के समझण जे लाए नमाज जो समझण जरूरी आ नमाज जो पढ़ण जरूरी आ अजो नमाज आहे ही कोन साईं जन जे मल मथे विया टे सदा थिया तके मारे घणा सदा थिया टे सदा थिया ओ दुनिया मोहम्मद ओ दुनिया अहमद ओ दुनिया खैरुल बरिया फादनामी रब्बी ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम हेरियूं मंज़िला तय कंदे 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 मां वट आयो आहियां शादो थी तारीफ़ कर मुंहिंजी साईं मां तुंहिंजी तारीफ़ छा कयां तूं पंहिंजी तारीफ़ पाण तो ॼाणी चङो भला मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम शादो थी चई साईं अहिड़ी शइ आंदी आ ओ जेकी तोर वट न आहे हाँ मिठड़ा मोहम्मद करीम जी साईं चई चङो भला हुआ कहिड़ी शइ आ चई साईं हर शइ तो वटां पर न्याज़ निवड़त आजिज़ी रुकू सजदो तो वट न आहे तूं कंहिंजो बि सजदो न कंदो आ पाक हीअ पेशानी मां मोहम्मद करीम के ॾिनी भी तो आ झुकाइण भी तुझे आलो आयो आहियां अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यबात साईं मुझो जानी इबादत ओ साईं मुझी माली इबादत मुझो मरण मुझो जियण कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन साईं सब कुछ तुझे लाया हाँ मिठड़ा मोहम्मद करीम हाणे अस्सलाम अलैक साईं भी अची वियो आ साईं ऐं तव्हां जे विच में घणो माइल नथो थियण चाहियां थोड़ो तवज्जो कयो बस हाणे मां पंहिंजी जाइ वठंदो अस्सलाम अलैक अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातु ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम तुझे मता सलामतू तुझे मता रहमतू तुझे मता बरकतू ओ साईं माते ते कई रहमत बरकत सलामत पर मुझा पोया किन माखे ॾिठो किन न ॾिठो मेखा साहब काॾे विया शेख साहब काॾे विया भया साहब काॾे विया अरबी काले या अजमी काले या हाँ हाँ मुझे मौलाना अब्दुल कदीर हकानी काले हो अल्लाह ताला के चयो मुझे अल्लाह किन माखे ॾिठो किन न ॾिठो उहे जो पुछा करन चवला इबादिल्लाह सालिहीन सालियन बानन ते भी मुझा सलाम रहमत बरकत साईं जन के घणो वक्त नमाज मिली 50 वक्त रस्ते ते हजरत मूसा अलैहिस्सलाम मिले चई सही भया साहब न पढ़दई नमाज इनन जू खबरा माखो पुछ सही इंसान न पढ़दई साईं जन 9 दफा मथे विया 45 नमाज़ा माफ वनी 5 बचू
साईं जन आया गमगीन थिया तमाम उम्मत जी नमाज घटाए वेठो ओ जिब्रील वञ मुझे महबूब मोहम्मद करीम के दिल जात लैया चवेस त तुझा पढ़ंदा 5 वक्त सवाब मां 50 जो नींदो मान अजीजो वो मोहम्मद करीम मिलियो ओ जेको रहमत बणजी आयो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। तो केड़ा केड़ा जवानन जेके चवंदा नमाज पढ़दास जो इंशाअल्लाह ताला नमाज पढ़दासे ए कुरान मजीद सां निभाईंदासे अचण वारी आ 15 शाबान जी रात आमान नामा मथे वेंदा कमाए वठो नेकियो वरी मथो रमजान तो अचे कुरान मजीद नमाज सां निभाए वठो अल्लाह ताला जेको मुखो कुछ चौराए बारगाह में कबूल ए मकबूल ए मंजूर फरमाए अदे साईं कारी मोहम्मद मूसा साहब जी मेहनत के कबूल ए मकबूल फरमाए जमात जी ए उन्हें सां जेके भी साथी हा व आखिर दाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।